अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन अत्यबित तय्यबीन व अतहरित ताहिरीन मिल अव्वलीन वल आखिरीन जद्दिल हसन वल हुसैन हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि इला यौमिद्दीन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। नून वल क़लमि वमा यस्तुरून मा अंत बिनिअमति रब्बिक बिमजनून व इन्न लक लअज्रन गैर ममनून व इन्नक लअला खुलुकिन अज़ीम। सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लून अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबिय्यिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। उलमाए किराम, मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों ऐं भाइरो, रब्बुल आलमीन जल्ल जलालुहु जल्ल शानुहु शाला सां सभिनी खे मदीने वारे साईं जी सच्ची मोहब्बत ऐं इश्क अता फरमाए, दुनिया में ईमान सां रहाए, सोने हबीब जी गुलामी रहाए, आखिरत में उन महबूब जी ज़ियारत शफाअत ऐं शलपाड़ो नसीब फरमाए। अल्लाह जे पाक कलाम जा जे अल्फाज हिन फ़कीर तिलावत कया, इन मुबारक लफ्ज़न जे अंदर रब्बे दुल जलाल असांजे आका, असांजे मौला, असांजे रहबर, असांजे दिलुनि जे दिलबर, असांजे सुहिणे सरवर मदनी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तारीफ़ बयान फरमाई। तारीफ़ मदीने वारे साईं जी ऐं बयान करण वारो खुद खालिक अकबर। नचे व सुभान अल्लाह। रब्बे दुल जलाल पंहिंजे पाक कुरान जे अंदर मदीने वारे मीर जी जा बजा तारीफ तौसीफ वाखाण फरमाई है। हिन कुरानी अल्फाजन जे अंदर रब्बे दुल जलाल इरशाद फरमायो त नून वल क़लमि वमा यस्तुरून। नून हुरूफ मुक़त्तिआत मजा हिकिड़ो हरफ आहे। मुफस्सिर लिखंदा आहिनि त अल्लाह अअलम बिमुरादिही, इन जी मुराद ऐं मक़सद अल्लाह ॼाणे। इहे ग़ैबी राज़ आहिनि, खुदा ॼाणे या मुस्तफ़ा ॼाणे। अंग्रेजी में चवंदा आहिनि कोड वर्ड। कोड वर्ड ॻाल्हि पाण में तय थियल हुजे ॿिनि धुरियुनि जी, पोइ ॿियनि माण्हुनि जे साम्हूं जॾहिं ॻाल्हि कबी आहे त मुख़फ़िफ़ तौर हिकिड़ो कोड लफ़्ज़ इस्तेमाल कबो आहे, जे ॿिए खे ख़बर न पवंदी, हू चवण वारो चवंदो, ॿुधण वारो समझी वठंदो। ॻाल्हि समझव? चवण वारो चवंदो ऐं ॿुधण वारो समझी वठंदो त हिन जो मक़सद छा आहे। हज़रत जिब्रील अमीन जॾहिं सोने हबीब जी ख़िदमत में हुरूफ मुक़त्तिआत खणी ईंदो हो,
जिब्रील जे ज़बान मां लफ्ज़ निकरंदा हा त मदीने वारा साईं फरमाइंदा अलिम तो मां जाना तो काफ हा या हुजूर फरमान पे अलिम तो मां जाना तो मुझे खबर। तो हजरत जिब्रील अर्ज कियो तो कैफ अलिम तो मालम आलम महबूब जे शे जी मुखे ही खबर ना है कीअं तव्हां के खबर पइजी वई। जेके कुरान मजीद जे अंदर हुरूफ मुकत्तियात आहिन जे बकर सूरत जे आगाज में रब फरमायो अलिफ लाम मीम, किथे रब फरमायो काफ, किथे रब करीम फरमायो अलिफ लाम रा तिल्क आयातुल किताबिल मुबीन। ये हुरूफ मुकत्तियात आहिन, इन्हनि जो राज रब जाने या मदीने वारो साईं जाने। उन राजन मझा हिकड़ो राज है नून। हणे चवण वारो रब जाने या जेते नाज़ुल थियो वो मदीने वारो ताजदार जाने। मुफस्सिरन चयो उन्हनि कुछ उन इसरारन के जेकी अर्रासिखीन फिल इल्म हुंदा आहिन, जिनके कुरान मजीद जे राज़न इसरारन ते रब कुछ आगाही ऐं इल्म ॾींदो आ, उन्हनि कुछ मानाऊं बयान कयूं। बाज़ मुफस्सिरन फरमायो त नून मजा मुराद है मस। छा मुराद है? नून मजा मुराद है मस। वल कलम रब तो फरमाए त कसम है मुखे कलम जो, कलम जो अल्लाह कसम थो खणे। अगते रब फरमायो वमा यस्तुरून, ऐं कसम है उन लिखत जो जेकी लिखन था। पो या लिखण वारन जो कसम आ या लिखत जो कसम आ जेका लिखी वई। अल्लाह ताला जल्ल शानू कलम जो कसम खयो ऐं लिखण वारन जो कसम कयो। ये कसम खणी गाल जी वजाहत पई थे। कसम तदे खणबो आ जने गाल के वधीक वजन वठाइबो आ। वजन वठाइबो आ त गाल जे ला कसम खणबो आ। अल्लाह ताला जल्ल शानू जो हर कौल सच्चो ॻाल्हायो रब जो हर कौल सच्चो आ। वमन अस्दक मिनल्लाहि क़ीला, केरा जेको रब खां वधीक सच ॻाल्हाइण वारो हुजे। रब जेकी कुछ चयो सो सचो ऐं हक़ ऐं बरहक़ आ। सुभान अल्लाह नथा चओ पहली सच्ची ॿुधायो ज़बान हिते अथव या घर छॾे आया आहियो। दादू वारा झेड़न जे लाइ त जवान आहियो। हाँ पराए पंहिंजे झेड़े जे विच में कुॾी काहे पवंदे, बाक़ी सुभान अल्लाह चवण ते ज़बान नथी वरई। भला सलात पढ़ त दिलि ठरे। सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या जियं त कुरान इंसानन के समझाइण जे लाइ नाज़ुल थियो ऐं इंसानन जी ज़हनियत आहे जो जेका ॻाल्हि कसम सां चई वञे उन ॻाल्हि ते वधीक यकीन ऐं वेसाह थींदो आहे। इंसानन के समझा रब्बे कायनात कुरान जे हिन लफ्ज़न में कलम जो कसम खयो, लिखत जो कसम खयो। ए मुंहिंजा मौला
हेॾा कसम खणी थो ॻाल्हि कहिड़ी आ मतलब कहिड़ो आ मुंहिंजा मालिक करीम चवण छा थो चाहीं जो हेॾा तो कसम कया आहिनि रब तो फरमाए मा अंत बिनेमत रब्बिका बिमजनून ओ मुंहिंजा महबूब मां रब कसम खणी थो चवां त तो जहिड़ो दाना ॿियो को आहे ई कोन सुभान अल्लाह रब कसम खया पर बयान छा कयई मुझे सुने महबूब जो शान बयान कयई महबूब जी रिफ़त बयान कयई दुश्मनन जेको एतराज कयो उन एतराज जो जवाब मुझे रब करीम कुरान में अता कयो मक्के में के दुश्मन चयो मदीने वारे साईं के चई त अंत मजनून मुझे महबूब के दिल में दुख थियो हुन दुश्मन जेको तानो ॾिनो महबूब के दिल में सदमो पहुतो मुझे रब फरमायो मुंहिंजा महबूब जे तोखे चयो आ तूं जवाब न ॾे तुंहिंजे पारां तुंहिंजो रब इने के पाणे जवाब ॾींदो हिन दुश्मन तो ते एतराज कयो आ दुश्मन तुंहिंजे शान के घटाइण जी कोशिश कई आ मां रब कसम खणी थो चवां पियो त मुंहिंजा महबूब जेका ॻाल्हि हिन चई आ इहा कूड़ी मां रब थो चवां इहा सची मां रब थो चवां त मां अंत बिनेमत रब्बिका ए मुंहिंजा महबूब तूं पंहिंजे रब जी नेमत जे सबबों बिनेमत रब्बिका तुंहिंजो रब इएं न चई बिनेमत अल्लाह जी नेमत जे सबबा इएं न चई रब समावात वल अर्द इएं न चई त रब नास इएं न चई ॿी के शइ जी ॻाल्हि न कयई रब पंहिंजी ॻाल्हि कई पर निस्बत मदीने वारे जी ॼाणायई महबूब मां तुंहिंजो रब आहियां कोन सम्झव ॻाल्हि हा चवे आसमानन जो रब आहियां ज़मीनुन जो रब आहियां मां कायनात जो रब आहियां आहे या न उन जो शान इहो आहे या न पर मुंहिंजा दोस्तो मुहिब खे पंहिंजी हर ॻाल्हि पंहिंजे महबूब जी निस्बत सां चवण में मज़ो ईंदो ॻाल्हि त ॿिए के रंग में भी बयान थी सघी थे पर रब करीम ॻाल्हि पंहिंजी कई निस्बत मदीने वारे जी ॼाणायई ओ महबूब मां तुंहिंजो रब आहियां बिनेमत रब्बिका ओ महबूब तूं पंहिंजे रब जी नेमत जे सबबा ओ मुंहिंजा महबूब मां कसम खणी थो चवां त तो जहिड़ो ॾाहो तो जहिड़ो दाना तो जहिड़ो अकुल वारो ॿियो को आहे ई कोन दुश्मन जी ॻाल्हि जो त हिते जवाब अची वियो ॻाल्हि दंग थी वई पर जॾहिं मुहबत हूंदी आ त दिल चाहींदी आ त यार जी तारीफ़ में लफ़्ज़ घणा हुजनि कोन सम्झव सुभान अल्लाह ॻाल्हि त दंग थी वई पर अॻिते रब अञा बि वज़ाहत कई रब तो फरमाए व इन लक लअजरन गैर ममनून ओ मुंहिंजा महबूब तुंहिंजे लाइ अणखुट अजुरा ॿी सभु शइ खोट में अची सघे थी ख़ुसूसन असांजो मुल्क त आहे ई खोट में बिजली खुटी पई आहे पानी खुटो पियो आहे गैस खुटी पई आहे हर शइ में खोट पर मुंहिंजा महबूब तुंहिंजे शान में खोट आहे ई कान तुंहिंजे अजुर में खोट आहे ई कोन
मां रब पाणया न मुझे खजाने में खोटा न तुझे अजर में खोटा। चो सल्लल्लाहु अलैहि मोहब्बत सा चो सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह। थी वई गाल पूरी थी वई पर न न न महबूब जी सिफत के अञा अॻिते वधाइणो आ। दुनिया वारनि खे ॿुधाइणो आ त जंहिंखे मूं रब पंहिंजो महबूब बनायो आ उन मुंहिंजे महबूब जो शान छा आहे। चो सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि मोहब्बत साचो सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह। व इन्नक लअला खुलुकिन अज़ीम। ऐं बेशक तू ए मुझा महबूब तमाम वडे इखलाकन वारो आहीं। ओ मुझा सुन है तो कसम वारी गाल थी हले पई, कसम जो जवाब दो हले पई। पहिरीं चई त तो जहिड़ो आकिल दाना ॿियो नाहे, वरी फरमायई त तो जो जेको अजुर आहे सो अणखुटा, वरी फरमायई त ओ मुंहिंजा महबूब तूं आला इखलाक वारो ही खुलुकिन अज़ीम आला खुल्क जो मालिक तो महबूब के मूं रब बनाए छॾियो आहे। पुट हेॾे तवजह कयो, हुस्न ॿिनि क़िस्मनि जो हूंदो आहे। घणनि क़िस्मनि जो हूंदो आहे? हुस्न हिकिड़ो हूंदो आहे हुस्न ज़ाहिर, ॿियो हुस्न बातिन। हुस्न ज़ाहिर जिस्म जो हुस्न ऐं हुस्न बातिन उन जे रूह जो हुस्न। हुस्न ज़ाहिर के सरबो आहे हुस्न खल्क, छा सरबो आहे? ऐं हुस्न बातिन के सरबो आहे हुस्न खुल्क। हिकिड़ो हूंदो आहे हुस्न खल्क, ॿियो हूंदो आहे हुस्न खुल्क। खे जे ज़बर सां ऐं खे जे पेश सां। हुस्न खल्क सरबो आहे जिस्म जी बनावट में हुस्न हुजे। के माण्हू जो मिसाल ॻाल्हि खे सम्झाइण जे लाइ थोरो तवजह कयो। के माण्हू जो अखियूं वॾियूं हुजनि त इनखे हुस्न न चइबो। परे खां ॾिसी जे वधायो दोॾिर थो अचे, छा चइबो? भला कंहिं माण्हू जो अखियूं सफ़ा नंढियूं हुजनि इनखे बि हुस्न न चइबो। छा चवंदा? अदा चुचो थो अचे, ठीकु आहे न? कंहिं माण्हू जो कद डिघो हुजे चवंदा आहियो डिघो थो अचे, वरी जे कद नंढड़ो हुजेसि चवंदा आहियो बिंदरो थो अचे। हुस्न न चइबो न। हुस्न छा खे सरबो? जो अख न वॾी हुजे न नंढी हुजे, विचोली हुजे, इहो हुस्न आहे। कद न डिघो हुजे न बिंदरो हुजे, विचोलो हुजे, इहो हुस्न खल्क आहे। नक वॾो हुजेसि डिघो हुजेसि कोन ठहंदो। परे खां चवंदा इहो नक डिघो अची थो पियो, वरी जे नक नंढड़ो हुजेसि चवंदा इहो बीनो थो अचे। इनखे बि हुस्न न सरबो। पर जेकॾहिं नक कुंढो हुजे, नक सुहिणो हुजे, नक जिस्म जे बनावट मुताबिक मोतदिल हुजे, विच थरो हुजे त इनखे हुस्न खल्क सरबो आहे।
कंहिंजा कन वॾा हुजनि चवंदा इहो फाड़ो थो अचे। असांजे सिंधी वारनि जा इस्तलाह ई पंज आहे। सुभान अल्लाह। ओ मुंहिंजा प्री प्यारा, हुस्न ख़ल्क़ छाखे सरबो आहे जो कद पूरो हुजे, अखियूं सुहिणियूं हुजनि, बादामी अखियूं हुजनि, भिरूं न मिलियल हुजनि न छिनल हुजनि, इएं हुजनि जीअं मस्जिद जा मिहराब। सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो, ॾंद वॾा न हुजनि, ॾंद नंढा न हुजनि, ॾंद छिटा न हुजनि। छिटा हुजनि चवंदा ॾंदारी ॾंद, पर जे ॾंद अॻिते पोइते हुजनि त बि ऐब आहे। ओ मुंहिंजा प्री प्यारा, पर जे ॾंद अहिड़ा हुजनि जीअं हीरनि जो हार जड़ियल हुजे, मोतियुनि जहिड़ा सुहिणा ॾंद ॾंद में मिलियल हुजनि, पर थोरड़ी थोरड़ी विच में विथी हुजे, जो ॻाल्हाए त उन जे गुफ़्तगू में मिठास पियो अचे, त इनखे हुस्न ख़ल्क़ सरबो आहे। ही ॻाल्हि सभु सम्झाइण जे लाइ हाणे जे मदीने वारे साईं जे हुस्न जी ॻाल्हि कजे। सुभान अल्लाह। मुंहिंजे महबूब जूं अखियूं मुबारक इएं हुयूं जो न टिकियूं हुयूं न नंढियूं हुयूं, बादाम मिसल सुहिणियूं अखियूं हुयूं। जेॾी महिल नेण खणी ॾिसंदा हुआ त आशिकनि जा मन मोहे विझंदा हुया। मुंहिंजे महबूब जा ॾंद मुबारक न अॻिते पोइते हुया न छिटा हुया, पर ईअं हुया जीअं हीरा मोती जड़ियल हुजनि। जेॾी महिल ॻाल्हाईंदा हुया त मुंहिंजे सुहिणे नबी जे साम्हूं वारा ॾंद मुबारक सनाया उलिया, सनाया उलिया, साम्हूं वारा ॾंद मुबारक जेॾी महिल ॻाल्हाईंदा हुया उन्हनि में थोरड़ी सनी विथी हूंदी। जेॾी महिल गुफ़्तगू कंदा त उन मज़ा नूर निकिरंदो हुयो। महबूब जो पाक चेहरो न टिखो हुयो न सोढ़ो हुयो, पर वणंदड़ हुयो। न को चंड वांगुरु गोल हुयो न सिज वांगुरु तपश वारो हुयो, पर अहिड़ो हुयो जो ॾिसण वारो ॾिसंदो रहे त उन जी दीद भर बि न हुई। सुभान अल्लाह। मुंहिंजे महबूब जो रंग, मुंहिंजा दोस्तो रंग मुबारक मुंहिंजे महबूब जो न सफ़ा अछो हुयो न ॻाढ़ो हुयो न गंदमी हुयो न कणक रंगो हुयो। मुंहिंजे महबूब जो रंग जिस्म मुबारक जो जीअं चांदी चमकदार थींदी आहे, चांदी वांगुरु चमकंदड़, ऐं उन में गुलाब जे गुल जी ॻाढ़ाण जी आमेज़श हुई। अहिड़ो रंग कंहिंजे बदन जो दुनिया में रब ठाहियो ई कोन जहिड़ो मदीने वारे साईं जे जिस्म जे रंग खे रब ठाहियो। मुंहिंजो सुहिणो यार हज़ारनि में, मुंहिंजो सुहिणो यार हज़ारनि में, सरदार सुहे सरदारनि में, मुंहिंजो सुहिणो यार। सुभान अल्लाह। मुंहिंजे महबूब जा ज़ुल्फ, महबूब जा वार मुबारक कॾहिं कननि जे पापड़ियुनि ते हूंदा, कॾहिं कुल्हनि ताईं लड़कियल हूंदा, पर घुंडीदार घुंघराला हूंदा। कॾहिं कॾहिं उहे वार मुबारक हीअं चेहरे जे अॻियां ईंदा हुया त ईअं महसूस थींदो हो त जीअं चोॾहीं जो चंड, चोॾहीं राति जो चंड ककरनि मज़ा ॿाहिरि निकिरी पए त जग रोशन थी वञे। ओ मिली ककरनि खे हुई स्याह किथां, अंधोकारी राति ऊंदाह किथां, मिलियो मुश्क अंबर खे हुगाओ किथां। इहे वसफ़ूं सजण जे वारनि में मुंहिंजो
सुनो यार हजारन में सरदार सुए सरदारन में मुझो सुनो यार सुभान अल्लाह जेरी मल मुझे महबूब जो पेशानी मुबारक न चाहिए सुभान अल्लाह हाय 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 सुभान अल्लाह जेरी मल ऊंदा ही रात में पेशानी मुबारक जाहिर थी दी हुई त घर ऊंदा रोशन थी वींदा हुया उजालन में बदल जी वींदियूं हुयूं जे घर में महबूब ईंदा हुया त बत्ती बारण जी जरूरत न पवंदी हुई तफसीर मजहरी खण अल्लामा काजी सनाउल्लाह पानीपती वारे लिखियो अम्मा हम हलीमा साइण फरमायो त जॾहिं महबूब खे खणी पंहिंजे घर आयस त कॾहिं बि मूंखे बत्ती बारण जी जरूरत ई न पई सुभान अल्लाह अम्मा आयशा सिद्दीका साइण हुजरे में वेठी आ सुई मुबारक किरी पई हथोराड़ियूं ॾे पई ओचितो हुजूर अची विया आयशा छा थी करी या रसूल अल्लाह सुई गुम थी वई ॻोल्हियां थी ऊंदे में नज़र नथी अचे महबूब जी पेशानी मुबारक ज़ाहिर थी महबूब मुस्कुराया ॾंद मुबारक ज़ाहिर थिया त आयशा सिद्दीका जो ऊंदा हो हुजरो रोशन थी वियो रोशनी भी एड़ी जो अम्मा साइण सुई त गोले लथी पर सुई में सको भी दाखिल करे वरतो क्या न ठारी सुभान अल्लाह चाहिए हाँ अल्लाह ॾिने खे बि शौक़ु लॻो पियो आहे गज़ल पढ़ण जो पर इन जो हिकिड़ो शेर मां थो ॿुधायां बाड़ हिन जी कोन पूरी थींदी पर शेर हिन जो मां हिकिड़ो ॿुधायांव थो चओ सल्लल्लाहु अलैका या मुंहिंजे महबूब खे ॾिठो जे कवारिया मुंहिंजे महबूब खे ॾिठो जे कवारिया तड़पंदो सोई सजण लाई उम्र सारिया मुंहिंजे महबूब खे ॾिठो जे कवारिया थियो न पैदा थींदो मुंहिंजे करीमन जहिड़ो थियो न पैदा थींदो मुंहिंजे हबीबन जहिड़ो जंहिंजे अॻियां बि कई चंड शर्मसारी सुभान अल्लाह जंहिं हिकु भेरो ॾिठो दिल फुराए वेठो नजरान में निर्मल के दिल पाजी ॾई आयुसे हाँ ओ दादू वारा या हिकिड़ी ॻाल्हि खणी मञ जिस्म तुंहिंजो दादू हुजे दिल तुंहिंजी मदीने हुजे या ॻाल्हि वणे थी ॻाल्हि वणे थी कंहिंखे वणे थी नजरान में निर्मल के दिल पैजी ॾई आयुसे मां पिरत में पिरियन जो परवानो हा परवानो रोकियो न मूंखे रोकियो दीवानो हा दीवानो रोकियो न मूंखे रोकियो न मूंखे दीवानो हा दीवानो महबूब मोहम्मद जो मस्तानो हा मस्तानो सुभान अल्लाह ही मुझे महबूब जो हुस्ने खल्का छा गला
को न ॾिठो आहे पर पुछो हज़रत अनस रज़ी अल्लाह ताला अन्हु खां जे मुंहिंजे लजपाल नबी खे अखियुनि सां ॾिठो। हज़रत अनस तो फरमाए त मूं पंहिंजी ज़िंदगी में को बि पट्टू रेशम अहिड़ो नरम को न ॾिठो जहिड़ा मदीने वारे साईं जा हथ नरम हुया। हाय हाय हाय। हज़रत अनस तो फरमाए त हीअं जेको हथ मिलायुम न इएं पियो महसूस कयां त अहिड़ो रेशम नरम न आहे, अहिड़ो पट्टु नरम न आहे, अहिड़ो हरीर नरम न आहे जहिड़ी महबूब जी तरी मुबारक नरम। पर जंहिं हिकिड़ो भेरो हथ मिलायो त 3 ॾींहं उनजे हथ मां मुश्क जी खुशबू न वेंदी हुई। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। 3 ॾींहंनि ताईं उनजे हथ मां मुश्क जी खुशबू ईंदी हुई। नंढड़ा नंढड़ा ॿार मदीने जा ईंदा हा, ॿारड़ा नंढड़ा ईंदा हा त महबूब उनजे मथनि ते हथ फेराईंदा। उहे ॿारड़ा जो घर मोटी वेंदा हा न, ॿारड़ा जो घर मोटी वेंदा हा त घर सॼो सुरहो थी वेंदो। अबे अमड़ खे ख़बर पवंदी त जो मुंहिंजो बच्चो मोहम्मद करीम वटों थी आयो। सुभान अल्लाह। ऐं बचड़नि सां त मुंहिंजे सुहिणे जी वॾी बाझ हुई, शफ़क़त हुई वॾी। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हीअं जेॾी महिल मदीने जी घिटी में गुज़रंदा हा को नंढड़ो ॿारड़ो ईंदो त उनखे भाकुर पाईंदा, खणी पंहिंजे सीने सां लाहींदा, उनजा गल चुमंदा हुया। ऐं जंहिंखे मथे ते हथ फेरायूं त 100 साल उमिरि थी वञेसि पर वार अछो न थिएसि। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। वाह वाह मुंहिंजा महबूब तुंहिंजो शान। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह। उहा शफ़क़त बचड़नि सां अॼु बि मदीने वारे साईं जी, अॼु बि मदीना मुनव्वरा जे अंदरि हाजी अलाउद्दीन साहब की ॻाल्हि ॿुधण जी आहे। मदीना मुनव्वरा जी तारीख़ ते मूं किताब पे लिखियो मदीनतुल मुस्तफ़ा। पोइ मदीने जी हर घिटी घुमियमि, हर घिटी में वियुसि, हर पाड़े में वियुसि ऐं उतां जा हालात वञी ॾिसी वाइसी तस्वीरूं बि कढियमि ऐं उहे हालात बि गॾु कयमि। अजीब अजीब आदतूं मदीने वारनि जूं मूंखे नज़र आयूं, अजीब अजीब ॻाल्हियूं ॿुधण में आयूं। जे असांखे पुराणा पोड़ा पोड़ा मदीने शरीफ़ जा माण्हू उहे पिया चवनि असांखे जॾहिं का तंगी थींदी आहे न, घर वारा चवंदा आहिनि त घर में अॼु अटो कोन्हे। हाणे सी अरब ताजिर आहिनि, किरोड़ अरबपति आहिनि, पर उहो दौर बि हुयो मिसकीनी वारो। जे मदीने जे माण्हुनि जी आदत हुई जेॾी महिल का घर में चवंदा अॼु घर में अटो न आहे, अॼु तंगी आहे, अॼु मिसकीनी आहे, त पोइ घर वारनि खे चवंदा त घबरायो न, हसन हुसैन जे नाने ॾे वञा थो, जंहिंजो पाड़ो वठी वेठो आहियां, उन सोने ॾे वञा थो, ख़ाली कोन छॾींदो। पोइ चए वञो मस्जिद नबवी में अची सलाम महबूब ते मवाज शरीफ ते सलाम करे मोटो, को न को रस्तो खुली पड़े। वरी कॾहिं कॾहिं मदीने शरीफ जा माण्हू पंहिंजे ॿारनि ते कावड़ थींदी आहे न, का कावड़ गुस्सो थींदो आहे, असां बि पंहिंजे ॿारनि ते कावड़ पाऊं। पोइ कावड़ में धमकी ॾिबी आहे, निकिर मुंहिंजे घर में जा, हलियो वञ छोरा, हलियो वञ मुंहिंजे घर मां। पर मदीने जा ॿारड़ा पंहिंजे बचड़नि खे धमकी कहिड़ी ॾींदा हुआ, छा चवंदा हुआ, रो इजलिस इंद जद्दिल हसन वल हुसैन, निकुर वञ हसन हुसैन जे नाने वटि वञी वे, मुंहिंजे घर मां निकुर वञ हसन हुसैन जे नाने वटि वञी वे। हाय हाय केॾी सुहिणी धमकी आहे, केॾी प्यार भरी धमकी आहे त मुंहिंजे घर मां निकुर वञ हसन हुसैन जे नाने वटि वञी वे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो हज़रत अनस रज़ी अल्लाह ताला अन्हु तो फरमाए त महबूब जे घिटी मां गुज़री वेंदा हा त 3 ॾींहंनि ताईं उन घिटी मां खुशबू ई ख़तम न थींदी हुई। हे महबूब जो हुस्न ख़ल्क़। सुभान अल्लाह।
कॾहिं मख बदन ते न वेठी, बदन जो सायो ज़मीन ते न पियो। हे हुस्न ख़ल्क़ आ। ॿाहिरि निकिरंदा त ककर मथो सायो कंदो हो। ही हुस्न ख़ल्क़ आ। महबूब जे जिस्म जहिड़ो पूरी कायनात में कंहिंजो अहिड़ो हसीन जिस्म नाहे जहिड़ो अल्लाह ताला पंहिंजे महबूब जे जिस्म खे सुहिणो ठातो। इहो आहे हुस्न ज़ाहिर। ॿियो वरी हूंदो आहे हुस्न बातिन, जंहिंखे हुस्न ख़ुल्क़ सॾिबो आहे। छा सॾिबो आहे? हुस्न ख़ुल्क़, यानी अंदर जेके इंसान जूं आदतूं आहिनि, अतवार आहिनि, उथण वेहण आहे, ॻाल्हाइण ॿोल्हाइण आहे, उहो जेकॾहिं सुठो हुजे, सुहिणो हुजे त इनखे वरी सॾिबो आहे हुस्न ख़ुल्क़। जे जिस्म जी ॻाल्हि ॿुधई, कद डिघो हुजे त बि हुस्न नाहे, कद बिदरो हुजे त बि हुस्न नाहे, पर जे कद पूरो दरमियानो हुजे त इहो छा आहे? हुस्न ख़ल्क़ आहे। इन तरह सां जेकॾहिं हिकिड़े माण्हू में सफ़ा सख़्ती हुजे, सफ़ा सख़्त हुजे, चवंदा दादा कावड़ील माण्हू आहे, पक्को माण्हू आहे, पत्थर आहे, साईं पत्थर आहे, मिसाल ईअं दादा पत्थर आहे फलाणो माण्हू, इहो बि हुस्न न चइबो। पर हिकिड़ो माण्हू सफ़ा नरम आहे, पियो को घटि वधि ॻाल्हाएसि, को बि पुछो ॾियसि त बि कुझु ई न, चवंदा अदा इन में त वधीक मां नथो चवां, इहो बि हुस्न न चइबो। जेकॾहिं तबियत में घणी सख़्ती हुजे त बि हुस्न नाहे, तबियत में घणी नरमी हुजे त बि हुस्न नाहे, जेकॾहिं गुफ्तगू में घणी सख़्ती हुजे त बि हुस्न नाहे, गुफ्तगू में घणी नरमी हुजे त बि हुस्न नाहे। पर जेकॾहिं गुफ्तगू वणंदड़ हुजे, जो ॻाल्हाए त अहिड़ो मिठो, अहिड़ो नरम, अहिड़ो वणंदड़ ॻाल्हाए जो ॿुधण वारे खे थक ई न थिए। चवंदा आहिनि त हिकिड़नि जा वेण बि विरूं, कीअं कन जा खिलण बि ख्वारी, कन जो खिलण बि ख्वारी, कन जो रोअण बि राहत। हिकिड़ा माण्हू ॻाल्हाईंदा त कन पिया खुरड़ींदा, कन पिया रहड़ींदा, चवंदा ॿुधण वारो चवंदा ख़ुदा करे बस करे त जान छुटे। अब हाउ न, हिकिड़ा माण्हू ॻाल्हाइण जा दुरुस्त हूंदा आहिनि, सख़्त हूंदा आहिनि, माण्हू साम्हूं वेंदे पियो लवाईंदो, यार वञांसि थो, पर हाणे ख़ुदा करे को लफ़्ज़ चङो ॻाल्हाए, ख़ुदा करे का पटकी बचाए अचां। सम्झो था, ख़ासि करे वॾेरा ऑफिसर, कुर्सियुनि ते वेहण वारा, ओ ख़ुदा जा बाना कुझु नरमी पैदा कर, ख़ुदा जे बाननि ते बाछ पैदा कर। ओ मुंहिंजा पिरी प्यारा, त इनखे बि हुस्न ख़ुल्क़ न सॾिबो। हुस्न ख़ुल्क़ छा खे सॾिबो? जो ॻाल्हाए त ॻाल्हाइण ईअं हुजे ॼणो हीरा मोती पोयल हार हुजे। लफ़्ज़ लफ़्ज़ जुदा, हर को पियो सम्झे, इनखे सॾिबो आहे हुस्न ख़ुल्क़। ॻाल्हाइण अहिड़ो मिठो, नरम, वणंदड़, अण थकाईंदड़ ॻाल्हाइण हुजेसि, इनखे छा सॾिबो? हुस्न ख़ुल्क़। हाणे अचो, ही त मिसाल ॾिनुमि ॻाल्हि खे सम्झाइण जे लाइ, पर जेकॾहिं मुंहिंजे दिलबर नबी जे हुस्न ख़ुल्क़ जी ॻाल्हि कजे, मदीने वारे जे, मदीने वारे साईं जे हुस्न ख़ुल्क़ जी ॻाल्हि कजे त बस ॻाल्हि दंग थी वई। जो अल्लाह ताला कसम खणी ॻाल्हि इहा थो करे, व इन्नक लअला ख़ुलुक़िन अज़ीम। ओ मुंहिंजा महबूब, कलम जो कसम, लिखत जो कसम, त तुंहिंजो ख़ुल्क़ तमाम वॾो आहे। जॾहिं क़ुरान में रब जंहिंजे ख़ुल्क़ खे ख़ुल्क़ अज़ीम करार ॾिए त पोइ तूं छा थो सम्झी त उन महबूब जो हुस्न ख़ुल्क़ केॾो सुहिणो हूंदो। सुभान अल्लाह।
हजरत अनस रजी अल्लाह तआला अन्हु तिरमिज़ी शरीफ में हदीस आ, फरमाए तो 10 साल मदीने वारे जी खिदमत में रहियुसि। घणा साल? 10 साल नौकरी में हाज़िरी में रहियुसि, पर कॾहिं बि मूंखे झिणकियूं न, छिड़प न ॾिनऊं। अनस हीअं छो कई, हीअं छो कई, दड़को न ॾिनऊं। जेकॾहिं मूंखों ग़लती थी पवंदी त पाण फरमाईंदा त अल्लाह जी तक़दीर ईअं हुई। सुभान अल्लाह। हजरत अनस का ही भी रिवायत है, फरमाए तो कान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अजवदुन नास व अशजउन नास। मदीने वारो साईं सभिनी इंसानन में सभिनी का वधीक सखी हुयो। छा हुयो? सभिनी का वधीक सखी हुयो। ऐं सभिनी का वधीक मदीने वारो साईं बहादुर हुयो। सभिनी का वधीक बहादुर हो। जेकॾहिं माण्हू में बहादुरी हुजे त इहो इन जो हुस्ने खुल्क आहे, बहादुर हुजे। जेकॾहिं इंसान जे अंदर सखावत हुजे त इहो हुस्ने खुल्क आहे, नरमी हुजे त इहो हुस्ने खुल्क आहे। ओ मुंहिंजा प्री प्यारा, जेकॾहिं इंसान में बर्दाश्त हुजे, सब्र हुजे, तहम्मुल हुजे, बुर्दबारी हुजे त इहे हुस्ने खुल्क आहिनि। ऐं मदीने वारे साईं जे लाइ रब तो फरमाए त महबूब सभिनी खां वधीक आला खुल्क आहे त तो मुहम्मद करीम जो। अहिड़ो खुल्क जो जहान में अहिड़ो को मिसाल ई नथो मिले जहिड़ो मदीने वारे साईं जो खुल्क सो। दुश्मन गारियूं ॾियनि, घटि वधि ॻाल्हाइनि, नाशाइस्ता लफ़्ज़ चवनि, पर मदीने वारो साईं सबुर करे। दुश्मन पत्थर हणनि, मदीने वारो दुआ ॾे। ओ दादू वारा, जरा महबूब जे हुस्ने खुल्क के ॾिसो, वरी पंहिंजे गिरेबान में बि थोरी नज़र फेराए। फकीर साहब हिकिड़ो सो को माण्हू आयुसि इम्तिहान वठण, ॾिसां त कहिड़े फकीर केतिरे पाणी में आहे। फकीर जंग में झूपड़े में वेठो पियो हला हला करे। फकीर साहब मूंखे बाहि ॿारणी आहे, टांडो खपे। बाबा टांडो मूं वटि कोन्हे। चइसि न न महिरबानी कयो, मूंखे टांडो ज़रूरु ॾियो त मां बाहि ॿारींदुसि। बाबा चयो मां त मूं वटि आहे कोन। न साईं महिरबानी कयो, ॾियो मूंखे ज़रूरु। अरे बाबा चवां थो त मूं वटि आहे ई कोन, ॾिस आहे, नज़र अचे थो। साईं ईअं न कयो, अलाह वारा सखी हूंदा आहिनि, महिरबानी कयो, मूंखे टांडो ज़रूरु ॾियो, मां बाहि ॿारींदुसि। अरे अहिड़ा तो पाथर हणाए, भेड़ा तोखे चवां थो त कोन्हे। चइसि दूहो दुखियो आहे। ऐं खई मोचड़ो, भेड़ा अहिड़ा तूं पाथर हणाए, तूं मूंखे फ़कीर माण्हू खे तंग करण आई। चइसि हाणे बाहि भरी वई आहे, हाणे बाहि ख़ूब भरी वई आहे, सही थोरो टांडड़ो मूंखे बि ॾियो। अदा फ़कीर त आहियूं अल्हम्दुलिल्लाह, पर बाहियूं बि भरियूं पियूं आहिनि। इल्म बि पढ़िया अथऊं, मौलवी बि थिया आहियूं, पर बाहियूं बि भरियूं पियूं आहिनि अंदरि। सुभान अल्लाह। इल्म पढ़ण, फकीर बणजण ॿी ॻाल्हि आहे, ऐं सुहिणे हबीब जे इख़लाक वारी सुन्नत अपनाइण ॿी ॻाल्हि आहे। इल्म वहाबी बि पढ़ियूं वेठा आहिनि, तसव्वुफ़ जी दावा त हू बि कयूं वेठा आहिनि, तसव्वुफ़ जी दावा करण वारा त हू बि वेठा आहिनि जेके चढ़ा गिचीअ में निमाज़ जो सजदो न ॾियनि, चवनि था असां बि नफ़्स कुशी था कयूं। इन खे तसव्वुफ़ न सॾिबो आहे, इन खे इल्म न सॾिबो आहे, इन खे मारिफत न सॾिबो आहे। इन खे ज़ाहिरी इल्म हुजे या बातिनी तसव्वुफ़ हुजे, असांजे लाइ आइडियल ज़िंदगी आहे त मदीने वारे साईं जी ज़िंदगी आहे।
मुझे महबूब जो तरीको दिस ओ दादू वाला मुझे सोने हबीब जे तरीके के अपना महबूब जे सुन्नत ते अमल कर। साईं फरमाता इन्नमा बुइस्तु लिउतम्मिम मकारिमिल अखलाक मु मोहम्मद करीम के रब हिन जेला मोकलियो आ त आला इखलाकन जा दर्जा मुकम्मिल कया। दुनिया वारन के इखलाक सेखारण जेला मदीने वारो साईं दुनिया वारन के इखलाक सेखारण आयो। केड़ो इखलाक सेखारियई ओ जेकी संग दिल हुया जेकी न्याणियुन के चेहरे पूरींदा हुया मदीने वारे मीर उन्हन के एड़ो त बाज ऐं शफकत जो हथ घुमायो जो अज उहे हिक बे जे लाइ सिर कुर्बान करण जे लाइ तैयार थी विया। अल्लाह जो कुरान तो फरमाए वज़कुरू निअमतल्लाहि अलैकुम इज़ कुंतुम आदा फअल्लफ़ बैन कुलूबिकुम फअस्बहतुम बिनिअमतिही इख़वाना। रब जी उन नेमत जो जिक्र कयो अल्लाह जी उन नेमत के याद कयो जने तवा हिक बे जा दुश्मन हुयो पो उहा मुजी नेमत तवा दे आई तवा जो दुश्मनियों खत्म करे तवा के हिक बे जो भाव बनाए छजे हिक बे जो भाव बनाए छजे। उहा नेमत केड़ी मदीने वारो साईं महबूब जो आया तो हुनन जे दिलन जा बुग़्ज़ कीना कुदूरतूं अदावतूं झगड़ा इख्तिलाफ खत्म करे उन्हन के हिक बे जो भाई बनाई छॾे। हाँ अज जरूरत आहे इन ॻाल्हि जी ए सुन्नियो अज जरूरत आहे इन ॻाल्हि जी त पंहिंजे सिफ़ुनि में इत्तेहाद पैदा कयो वञे हिक ॿिए में मुहबतूं पैदा कयूं वञनि ही कुदूरतुनि जा बिज कढी मुहबतुनि जा बिज छटिया वञनि। वदा इहो तरीक़ो इहो नहीं जेको अज तो अपनायो आ मदीने वारे साईं जो तरीक़ो इहो नहीं। को हक जी गाल चवे थो त हक के मञण इहो भी मदीने वारे साईं जो सेखारियल रस्तो आहे। हक जी गाल के मञजे जिद न कजे जिद करण सुन्नी जो कम ना है जिद्दी तो हो हुंदा है जिद्दी हुआ थुर हुंदी आ आले सुन्नत में जिद न हुंदो आ। जने हक जी गाल कनन ते पहुचे त हक के मञण समेना व अताना बुधोसी कबूल कयोसी मञोसी हक वारी गाल ते अमल कर हे सुन्नियुनि जो तुर्रे इम्तियाज हुंदो आ। अज दुखा जेको असांजे सुन्नियुनि जो हाल थियो आ अज बद मजहब जोर वठंदा था वञन बद मजहब सिर ते चढ़ी विया आहिनि ऐं असां अज पंहिंजे जुंडन हिक ॿिए जे पटण में पूरा आहियूं। हाँ ओ खुदा जा बाना कुछ खुदा जो खौफ रखो। हाँ असां में वरी कई तफरीकूं थी वियूं आहिनि। तव्हां ॾिसो न खैबर खां वठी कराची ताईं वहाबियुनि जो हिकिड़ो झंडो आहे ऐं सुन्नियुनि जा गण त झंडा घणा आहिनि। हे अदा फलाणे जो मुरीद हे फलाणे जो मुरीद हो चवंदो मुंहिंजो पीर ज़ोर हो चवंदो मुंहिंजो पीर ज़ोर। हेॾे काछे में वियासीं उते ॻाल्हि पिया कनि त मियां नसीर मोहम्मद रहमतुल्लाह अलैह मियां नसीर मोहम्मद जो मुरीद हुजे हिकिड़ो मशहूरी ॿियो वरी फ़कीर पियो सदाए मां पीर गफ़ारी जो मुरीद आहियां आखे मेरा पीर जोर है मियां जोर है हो नसीर मेरा पीर गफ़ारी गफ़ारी है आखे भला इवे पे करेंदे जो आजमाज पे करेंदे तू अपनी खत्ती भी घत बाह विच मैं अपनी लोई भी घतेंदा जे तेरा पीर जोर होसी तो तेरी बचवेसी जे मेरा जोर होसी तो मेरी खत्ती बचवेसी से कोड़ के दिनो बाह हाने उन जी खत्ती मियां साईं वारी है मुरीद जी खत्ती हुजे 1000 रुपए जी हिन जी लोई हुजे टुंग टुंग फाटल
हाणे तुंहिंजो पीर ज़ोर हो चे मुंहिंजो पीर ज़ोर साईं बाहि ॾिनो जे तूं बि विझ पंहिंजी खथी ऐं मां बि लोई थो विझां साईं विधो जो त ॿिन्ही जी सड़ी हुनजी खथी सड़ी वई हुनजी लोई सड़ी आखे यार अस मेरा पीर बि कामिल तेरा पीर बि कामिल असां बड़ा कलामो किथोसीं ते पीर बिना दे भले असा अपना नुकसान आप कितो से हाने भेट लगी पिया हो चे मुझो पीर जोर हो चे मुझो पीर जोर अरे पीर जेके सुन्नी हिन या रसूल अल्लाह चवण वारा सब असां जे अखियुनि जो नूर सब असां जे सिर जो ताज अहले सुन्नत जो हर पीर हर मशाइख हर शेख तरीक़त अहले सुन्नत या रसूल अल्लाह चवण वारो चओ त असांजो साईं आहे असांजो साईं आहे तफरीक न पैदा कयो हाणे अदा हे पंजो आहे साईं मशवरी साहब वारी जमात जो जलसो आहे हिन में मां न वेंदुसि हे करमियुनि जो जलसो आहे हिन में मां न वेंदुसि हे साईं किबला साईं सैयद आशिक़ अली शाह जी जमात जो जलसो आहे हिन में मां न वेंदुसि अरे जे स्टेज ते सभु गॾिजी वेहनि त दुश्मननि जा हियांव न सड़नि कादरी नक्शबंदी सहरवर्दी चिश्ती शाज़ली कलंदरी सब हिकड़ी स्टेज ते वेठा हुजन हिकड़े जलसे में या रसूल अल्लाह चवण वारा सब गॾु हुजन कीअं थो पाई या ठरे या न ठरे मोमिनन जो या ठरे हुनन जो या ओ मुनकिर मदनीअ जा ओ तू कच्छ में कुरान खणी तू कच्छ में कुरान खणी तू कच्छ में कुरान खणी एडा कूड़ा कसम न खणो ओ मुनकिर मदनीअ जा हाणे एडो मगज़ न हणो यारी का ये को रोकी खणी कांग हिलाल कयई यारी का ये को रोकी खणी कांग हिलाल कयई चवी खैर का कीन घुरो पर पिनण में तू हणु खणो चवी खैर का कीन घुरो पर पिनण में तू हणु खणो शाम जो हिकिड़ी फोन आई चई मूंते वाह भी सभई गॾिया आहिनि चवनि दादा इनखे अंदर कयो जेल में अरे छो जे केॾी महिल साईं मुफ्ती अब्दुल रहीम जो जलसो थो कराए केॾी महिल अल्लामा दाहिरी जो जलसो थो कराए केॾी महिल दिलबर साईं जो जलसो थो कराए असांजा माण्हू जेके आहिनि देवबंदी से वरी बरेलवी थींदा था जैसे मुंह ते सजी फोर्स कड़ी आया तो विचोस इनके जेल में जो है असांजे मजहब वारा माण्हू फिटाईंदो तो वञे मुंहिंजो बाबा घबराए न असीं सब तो सां गॾु आहियूं तो ते आंगुर खणंदा इंशाअल्लाह वो हथ ही गॾु न हूंदो ओ सुन्नी पाण में इत्तेहाद पैदा कयो मोहब्बत पैदा कयो मुझा पिरी प्यारा हाणे खुतबे जे मसले के अचे जो वरतो अथन अन्या मौलवी साहबन जी दिल नथी ठरे खुदा दा बाना 100 आलिमन जी फतवा जारी थी चुकी है 100 आलिम सुन्नी आई आशिक़े रसूल आई महबूब जी मोहब्बत जी दावा करण वारो आई लफ्ज़ त ॾिसो केड़ा है असा के हजरत अल्लामा गुलाम रसूल जतोई रहमतुल्लाह अलैह न उन सा इख्तिलाफ आ न के बे आलिम सा इख्तिलाफ आ सुन्नी आलिम के सा इख्तिलाफ ना इख्तिलाफ आ लफ्ज़न सा हजरत आदम के सरे मोगो तड़जी वियो बेफरमान ये लफ्ज़ सुठा है बुधायो तो सही न ये लफ्ज़ सुठा है मलाइकत मरजातिंगा बेशरम ये लफ्ज़ सुठा है हक जी गाल फतवा उलमा जी जारी थी चुकी है हेतरन सिंध जा चोटी जा आलिम
उन्हनि जॾहिं फतवा जारी कई आहे मां हिकिड़ो फ़कीर त न आहियां मूंखे गारियूं ॾे भली 10 गारियूं ॾे 100 गारियूं ॾे 8 पन्ना लिखिया अथई 20 पन्ना लिखो मुंहिंजे तरफ़ां तोखे माफ़ी न को तोखे मां जवाब ॾींदुसि न को बदिलो वठंदुसि वरी बि जे मिले त हथ जोड़ींदो मां अॻियो मूंखे तोसां को बि इख़्तिलाफ़ न आहे हाँ इल्मी जवाब दे गारियूं न दे इल्मी जवाब दे जे मां गलत आहियां तू साबित कर त हज़रत आदम के मोगो चवण जायज़ आहे कुरान मुताबिक हदीस मुताबिक हज़रत आदम के मोगो सॾण जायज़ आहे दलील दे मूंखे बि मञाए 100 आलमन के बि मञाए पोइ असां पंहिंजी ॻाल्हि तो हथ खणंदासीं तू दलील दे तू साबित कर मलाइकन के बेशर्म सॾण जायज़ आहे ये लफ्ज़ सही आहिनि दलील दे न बाक़ी गार ॾियण इहो को सुन्ननि जो कम त कोन्हे हुस्न इखलाक जेको मदीने वारे साईं सेखारियो जंहिंजी तालीम उतम्मिम मकारिमिल अखलाक जे लाइ मदीने वारा साईं आया उहो मकारिम इखलाक इहो त न आहे जेको असां अॼु हथ कयो आहे ओ मुंहिंजा सुन्नी भाउ पाण में मोहब्बत रखो इख़्तिलाफ़ ख़त्म कयो ॾिसो त सही त दुनिया किथे वञी पहुती आहे एॾो जेको सैलाब उथियो आहे तूफ़ान जेको उथियो आहे अल्लाह शल रहम करे मुंहिंजा दोस्तो त महबूब जा मोहब्बत रखण वारा या रसूल अल्लाह चवण वारा सभु हिकु भला उन जो हिकिड़ो अमली मुज़ाहिरो कंदो कीअं सभु हथ हथनि में मिलायो हिक ॿिए सां पासे वारे सां हथ मिलायो पासे वारे सां हथ मिलायो मथे हथ गवा मूवी वारा भर सभिनी खे सभु हथ हथ में मिलायो साईं तव्हां कंहिंजा मुरीद आहियो साईं सैयद आशिक अली शाह जीलानी मदज़िल आली जे मुरीद हथ में मुंहिंजो हथ आहे ऐं ॿिए पासे ॾों हज़रत साईं क़िबला मशहूरी साहब रहमतुल्लाह अलैह जो हे पुराणो झूनड़ो फ़कीर हथ हथनि में आहिनि असीं सभु हिकु आहियूं आहे इहा ॻाल्हि क़बूल पर ईअं न कजो जो हिकु उथो त वरी को सोहना इखलाक पैदा कयो बर्दाश्त पैदा कयो सब्र पैदा कयो मदीने वारे साईं जे तरीक़े ते हलण सिखो महबूब जी सुन्नत शरीयत वारी राह ते हलंदे खुदा जो कसम रब तुंहिंजा ॿिन्ही जहाननि में बेड़ा पार करे छॾी सुभान अल्लाह हाँ ओ मुंहिंजा महबूब मदीने वारा तोखे इन जे लाइ मोकिलियो अथमि त तूं दुनिया वारनि खे वञी सुहिणा इखलाक सेखा हाँ महबूब जे कहिड़ा इखलाक सेखारिया जो दुश्मन आया त बि मुंहिंजे लजपाल नबी उन्हनि जा ऐब न खोलिया दुश्मन आया मुंहिंजे महबूब उन्हनि सां बि मरवत ऐं मेहरबानी शफ़क़त ऐं इनायत फरमाई हाँ पोइ महबूब जो तरीक़ो वणे थो कंहिंखे वणे थो सोणे नबी जो तरीक़ो क़बूल आहे हाँ पोइ हे जेके वरी असां में कई खोटियूं ऐं कई बिदतूं हिकिड़ा सिगरेट जा शौक़ीन तव्हां में त कोन हूंदा अलाह बचाईंदो सिगरेटनि ते हिकिड़ो नंढो शेर लिखियो अथमि ॿुधायांव सिगरेट पीअण वारा ॿिए जो छा थो बिगाड़ी सिगरेट पीअण वारा ॿिए जो छा थो बिगाड़ी सीनो बि पंहिंजो साड़ी पैसा बि पंहिंजा साड़ी ओ चेहरो चंड जहिड़ो बारी बनायो तुंहिंजो तूं अंदर छो उनखे कारो करे थो काढ़ी पैसा बि पंहिंजा साड़ी सीनो बि पंहिंजो साड़ी हिकिड़ो वाइदो कंदो हाँ हिकिड़ो वाइदो कंदो हाँ कर कर मुल्ला सां वाइदो सिगरेट खे छॾण जो खुशहाल शाल हूंदे या दुआ दे
खुशहाल शाल हूंदे वैदो पंजो जे पाड़ी हिकड़ा वरी सिगरेट छुटो वरी 2100 जी पुड़ी 2100 जी पुड़ी चवंदा आहिनि पुड़ी ॻाल्हि सम्झो था न हाँ न चुरेस खुड़ी खाए पुड़ी बाबा वञो मुड़ी इन पुड़ी खां वञो मुड़ी समझो था हिकड़ा हुक्के जा शौकीन हिकड़ा सिगरेट जा हिकड़ा वरी चिल्म हिकड़ो मवाली पियो मूंखे चए चईंसी तहां बि ज़िक्र कंदा आहियो मुंहिंजी चिल्म बि ज़िक्र थी करे अरे कीअं थी ज़िक्र करे चई चए थी रब 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 बुड़ बुड़ जेका करे थी या चए थी रब 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 न मुजादा ये बुरियूं आदतूं छॾ महबूब जी सुन्नत ते हल शरीयत ते अमल कर नशो न वापराए भंग न वापराए चरस न वापराए बुरी संगत के छॾ जिते या बुरी सलाह मिले बुरनि यारनि सां वेही को सिगरेट जो मवाली थी वियो को हीरोइन जो मवाली थी वियो को चरस जो मवाली थी वियो या सब बुरी पुड़ी बाबा वञो मुड़ी इन पुड़ी खां वञो मुड़ी समझो था हिकड़ा हुक्के जा शौकीन हिकड़ा सिगरेट जा हिकड़ा वरी चिल्म हिकड़ो मवाली पियो मूंखे चए चईंसी तहां बि ज़िक्र कंदा आहियो मुंहिंजी चिल्म बि ज़िक्र थी करे अरे कीअं थी ज़िक्र करे चए थी रब 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 बुड़ बुड़ जेका करे थी या चए थी रब 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 न मुजादा ये बुरियूं आदतूं छॾ महबूब जी सुन्नत ते हल शरीयत ते अमल कर नशो न वापराए भंग न वापराए चरस न वापराए बुरी संगत के छॾ जिते या बुरी सलाह मिले बुरनि यारनि सां वेही को सिगरेट जो मवाली थी वियो को हीरोइन जो मवाली थी वियो को चरस जो मवाली थी वियो या सब बुरी सोबत जी माज़रा पई आहे अदा बुरी सोबत खां बच जे वेही त सुठी सोबत में सुनन अबू दाऊद में हदीस आहे मदीने वारे साईं फरमायो त सुठी सोबत ईअं अथव जीअं अतारी जो दुकान अतारी जे दुकान ते वेंदो न अतर न बि ख़रीद करे त मुफ्त में खुशबू पई ईंदसि ऐं बुरनि माण्हुनि जी सोबत इहा अथव लोहार जे दुकान वांगुरु लोहार जे दुकान ते पंहिंजे कम सां वेंदो त अखियुनि मां दूहो पाणी पियो वहंदुसि चिणगूं तंजूं कपिड़ा पिया सड़ंदसि बदन खे सेक पियो ईंदुसि मिड़ई तिड़ई जोखो पियो मिलंदुसि हाओ कन न मदीने वारे साईं केॾो सुहिणो मिसाल ॾिनो बुरी सोबत मां मिड़ई नुक़सान आहे बुरी सोबत मां जॾहिं तॾहिं नुक़सान आहे ऐं सुठी सोबत मां जॾहिं तॾहिं फ़ाइदो अतारी जे दुकान ते वेंदे अॼु ही हिकिड़ी सुठी महफ़िल आहे क़ुरान जी महफ़िल आहे भलारा सालिया सदोरा अलाह जा पानड़ा वेठा आहिनि ऐं तूं हिन महफ़िल में आयो ही सच ॿुधा त ख़ुशबू अचे थी या कोन ख़ुशबू आई आहे या न जंहिंखे नक न आहे उन जी ॻाल्हि ई न आहे बाक़ी ॿुधा त ख़ुशबू आई आहे या न हाँ ओ मुजादा साईं फरमाइनि था अतारी जे दुकान ते वेंदे त मुफ्त में खुशबू पई मिलंदी समझो था मुझा पिरी प्यारा तो सुठी सोबत में वेहो सालिहन सां मोहब्बत रखो अल्लाह वारन सां निस्बत रखो जे वली सां तवाजी निस्बत आ जे वली सां तवी बेअत आयो उन मुर्शिद कामिल सां मोहब्बत रखो ऐं गिला कंहिंजी बि न कयो कंहिं बि वली कंहिं बि बुज़ुर्ग जी गिला न कयो पर जेकॾहिं तव्हांजे साम्हूं कंहिं ॿिए पीर जी गिला थिए त बि रोकियोसि कंदो ये हाँ ये न तो तू अरे कन्न ढारे वेठो बुधाता हाँ सही हूंदा ये हूंदा जेको न तो सां ॿिए बुज़ुर्ग जी गिला थो करे तूं उथंदे त वरी तुंहिंजे पीर जी गिला कंदुई
समझो था इहो जेको अल्लाह वारनि जी गिला थो करे इहो फैज़ खां ठल्लो आ, खाली आ, रहमत ऐं बरकत खां ठल्लो अथव जेको अल्लाह वारनि जी गिला थो करे। इन वटे जे इन जी ॻाल्हि कन लाइ वेही ॿुधंदे त इहो ईमान जो फोरू थिए, पोइ ईमान जे फोरनि खां बचंदो ईमान जे फोरनि खां जेको कंहिं बि अल्लाह वारे जी गिला करे न उनखे जे सघ अथव त ज़बान सां रोकियोसि, चओसि त बंदि कर पंहिंजी ज़बान, भला जे नथा रोके सघो त माठड़ी करे उथे हलिया वञो, न ॿुधोसि ॻाल्हि। ज़हर आहे न, ज़हर पवंदो, ज़हर जो पाउ बि मारींदो, तोलो बि मारींदो, पर मासो बि ज़हर जो कातिल जो खाईंदो त मासो ज़हर बि मारे छॾे। मुंहिंजा ते अल्लाह वारनि जी गिला ॿुधण इहो ज़हर आहे जेको दिलुनि खे मारे विझंदो आहे। त अल्लाह वारनि जे गिला खोरनि खां बचो, अल्लाह वारनि सां मुहबत ऐं निस्बत रखो, सालिह बणिजो, इख़लाक़ सुहिणा मदीने वारे साईं जेके सेखारिया आहिनि उन्हनि सुहिणनि इख़लाक़नि ते अमल कयो। अल्लाह राज़ी, मदीने वारो साईं राज़ी। रब करीम शल असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। वमा अलैना इल्लल बलाग। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबिय्यिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन। या अल्लाह हिन सारी जमात राज़ी थी जन ही महफ़िल सजाई आहे, जन हिन महफ़िल में ख़र्च कयो आहे, जन हिन महफ़िल में मेहनत कई आहे। मुंहिंजा मौला उन्हनि सभिनी जी दिल जूं मुरादूं पूरियूं करियो जेकी हिन महफ़िल में विखूं भरे आया आहिनि, जन हिन महफ़िल के वेही मोहब्बत सां ॿुधो आहे उन्हनि सभिनी खे शाद ऐं आबाद रख, सभिनी जे दिलनि जूं मुरादूं पूरियूं कर, कर्ज़ वारनि जा कर्ज़ लाह, बीमारनि खे शिफ़ा ॾे, दर्दमंदनि जा दर्द दूर कर, साइलनि जा सुवाल पूरा कर, मुश्किल ज़दनि जूं मुश्किलातूं आसान कर, पंहिंजे हबीब जे सदके राज़ी थी असांजा गुनाह माफ़ कर, खताऊं दरगुज़र कर, पंहिंजे हबीब जे सदके राज़ी थी। इन्न अल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबिय्यिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन। आमीन आमीन।